नाज़रीन तव्हांखे सोबोदरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदरो शहर जी खोखर बिरादरी जे औरतुनि मर्दनि लाल बख्श खोखर, अब्दुल सत्तार, अली रज़ा, मोहम्मद रज़ा, शमशाद ख़ातून, मिसमात फिरदौस, मिसमात ज़ुबैदा, मिसमात आसिया ख़ातून मीडिया वारनि अॻियां सख़्तु एहतजाज कयो। हिननि दाहींदे चयो त असां पंहिंजी महिनत मज़ूरी करे ते सोबोदरो 5 जरे 2 वेसा ज़मीन काफ़ी अर्सो अॻु ख़रीद कई हुई, जंहिंजो रिकॉर्ड असां वटि मौजूदु आहे ऐं असांजे खाते आहे। असांजो नंढो भाउ गुलाम अली, उन जो पुटु मोहम्मद हुसैन असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ज़बरदस्ती असांजी ख़रीद कयल ज़मीन ते सोबोदरो पुलिस मार्फत कब्ज़ो करणु चाहे थो, जॾहिं त ज़मीन जो केस सोबोदरो जी अदालत में पिणु हलंदड़ आहे। असांजे मुखालिफ़ गुलाम अली खोखर पैसे जी ज़रूरत ते एसएचओ सोबोदरो इमामदीन चांडियो खे रिश्वत ॾेई हर रोज़ु बेगुनाह असांजे घरनि ते चढ़ाइयूं कराए थो। एसएचओ सोबोदरो रिश्वत मिलण ते असांखे हरासान ऐं धमकाए रहियो आहे त ज़मीन ते हथु खणो। सोबोदरो पुलिस ज़मीन ते कब्ज़ो कराइणु चाहे थी। अॼु बि मुखालिफ़नि सोबोदरो पुलिस जी सरपरस्तीअ में ज़बरदस्ती ज़मीन ते ट्रैक्टर हणाइण लाइ पहुता आहिनि, खून ख़राबो कराइणु चाहिनि था। एसएचओ सोबोदरो रिश्वत मिलण ते सलासर असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती करे रहियो आहे। हिननि चयो त मुखालिफ़ किथे बि फ़ैसिलो नथो करे, पैसे जे ज़ोर ते असां ख़िलाफ़ कूड़ा केस करणु चाहे थो। सोबोदरो पुलिस रोज़ चढ़ाइयूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। मुतासिरनि चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं। असां वज़ीर आला सिंध, आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर खां मुतालबो था करियूं त सोबोदरो पुलिस ऐं बासिरनि जो ज़ुल्म जो नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। औरंगज़ेब पीरज़ादो, सोबोदरो।